दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई ज़बरदस्त धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। छो त हाणे चाकर ख़ान वरी सोच समझ करे एक्शन खणंदो, को ॻाल्हि ऐं क़दम खणंदो। होॾां जेको आहे कासिम ॿई तरफ़ वहंदो, होॾां जेको आहे सोरठ बि हाणे कंहिं चाल में सिनन में फासण वारी आहे, जंहिंखे चाकर ख़ान खे बि परेशानी आहे त हाणे छा कयां, इहो छा न आहे करिणो। होॾां जेको आहे चाकर ख़ान पंहिंजी सौट खे बि लगातार सम्झाए रहियो आहे, पर उहो बि उनजी ॻाल्हि ख़ासि नथो सम्झे। चाकर ख़ान बि परेशान आहे ऐं चाकर ख़ान वरी हिकिड़ो अजीब क़िस्म जो एक्शन बि कयो तव्हां ॾिठो विच में। इहो उनखे ज़रूरत न हुई हिते इहो एक्शन करण जी, पोइ बि कयईं। ऐं होॾां जेको आहे दोस्तो मां ॿुधाए थो वञा त चाकर ख़ान इन चकर में आहे त मुंहिंजो हर को हाणे ऑर्डर मञे ऐं जीअं मां चवां उअं करे, ऐं असली ऐं नकली खे बि ॻोल्हण जे चकर में आहे, हक़ सच जे चकर में बि आहे चाकर ख़ान। होॾां जेको आहे दोस्तो तव्हां ॾिठो जीअं सिकू त अञा ते थाबा खाईंदो, सभ खां वधीक कासिम फ़ाइदो वठी वेठो आहे। हेॾां सीना खे बेवकूफ़ कयूं वेठो आहे कासिम, उन सौट सां शादी करण जे चकर में बि आहे कासिम, ऐं चाकर ख़ान खे उलू बनाइण जे चकर में बि आहे कासिम, ऐं जाबर सां बि मिलियल आहे, हसीना सां बि मिलियल आहे कासिम।